अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। शहीद अफ़ज़ल पंवर जी शहादत जो ॾिहाड़ो आहे। खेसि भेटा पेश करण लाइ असीं अवां जे समातनि जी नज़र करियूं था अली नवाज़ आरिसर जो लिखियलु लेख। अफ़ज़ल पंवर 11 मार्च 1990 ते ॻोठ ख़ालिद पंवर में मुनवर पंवर जे घर में जनमु वरितो। हुन इब्तिदाई तालीम ॻोठ जे प्राइमरी स्कूल मां हासिलु कई। मैट्रिक तालबरमौला हाई स्कूल दादू ऐं इंटर आर्मी कॉलेज दादू मां पास कयाईं। अफ़ज़ल जीअं त निहायती महिनती ऐं पढ़ण में भड़ हूंदो हो, जंहिं करे वालदेन खेसि अॻिते पढ़ाइण जो फ़ैसिलो कयो। अफ़ज़ल 2008 में सिंध यूनिवर्सिटी जे बायोकेमिस्ट्री डिपार्टमेंट में दाख़िला वरिती। 20 सालनि जे भरपूर जोबन में जॾहिं ही सिंध यूनिवर्सिटी में दाख़िल थियो हो त खेसि जामशोरे जी सरज़मीन भलीकार कई हुई। अफ़ज़ल कंहिंजे नेणनि जो असीर त न बणियो, पर हूअ केतिरनि ई नेणनि जी निहार बणियलु रहियो। हुन खे आशिक़नि जी सरज़मीन जामशोरे जी पुरफ़िज़ा माहौल में हलंदड़ आज़ादी वारी जदोजहद अहिड़ी त छिक हई जो हूअ पंहिंजे पाण खे रोके न सघियो ऐं वञी सैयद ऐं सिंध जो साथी बणियो। अफ़ज़ल पंहिंजी सियासी ज़िंदगी जी शुरूआति जीअं सिंध मुतहिदा मुहाज़ जी शागिर्द विंग जसाफ़ खां कई। हूअ 2008 में जसाफ़ जो मेंबर थियो ऐं साॻिए साल जसाफ़ सिंध यूनिवर्सिटी जो सदर चूंडियो वियो। हू निहायती माठीणो ऐं मासूम लॻंदो हो, जंहिं करे केतिरा ई शागिर्द साणुसि मोहबत करणु लॻा हुआ। हीअ हर कंहिं खे पंहिंजी मोहबत जे सॻे में सोरींदो हो। अफ़ज़ल जी गिरफ़्तारी लाइ केतिरा ई भेरा हॉस्टल ते बि छापा हयां विया, पर गिरफ़्तार थी न सघियो। इतफ़ाक़ सां हिकु भेरे 26 जून 2011 ते कासिम चौक तां खंभे गुम कयो वियो। मथसि सख़्तु वैशाणु तशदुद कयो वियो। हुन खे जीअं सिंध जी सियासत तां हथ खणण लाइ हर तरह जो टार्चर कयो वियो। पर हीअ जेको सन जे सिंधु जो पाणी पी वेठो हो, सो तशदुद ऐं टार्चर ते कीअं थे इश्क क़ुर्बान करे सघियो। अफ़ज़ल ते एतिरो त तशदुद कयो वियो जो हूअ जिस्मानी तरह टुटी चुको हो, पर हुनजो इश्क ऐं ईमान सलामत हो, जंहिंखे को बि टार्चर न टोड़े सघियो। जॾहिं हुननि ॾिठो त हीउ मुकमल तौरु ख़तमु थी चुको आहे त मरणी हालति में 13 जून 2012 ते नएकोट भरिसां उछलाए विया, जितां हू कंहिं तरह पंहिंजे घर पहुतो। अफ़ज़ल जी हालति निहायती ख़राबु हुई। वाक़ई हू जिस्मानी तरह काफ़ी कमज़ोर थी चुको हो। खेसि केतिरियूं ई बीमारियूं वकोड़े वयूं हुयूं। हुन ॿुधायो त खेसि जेको पाणी पीआरियो वेंदो हो, उन में अलाए त कहिड़ो केमिकल मिलायल हूंदो हो, जेको ई अंदर में जिस्मानी उज़वनि खे ख़तमु कंदो वेंदो हो। तमामु घणी गरमाइश ऐं जलन थींदी हुई। हुनखे अहिड़े केमिकल पीआरण करे TB थी चुकी हुई ऐं पेशाब मां रतु अचणु लॻो हो। मलेरिया ऐं साई बि थी चुकी हुई। गुर्दनि ते बि काफ़ी असरु हो। अहिड़ी रीति अफ़ज़ल काफ़ी वक़्तु इलाज हेठि रहियो, पर हुनखे पोइ बि पंहिंजी सिंध जी उणतुण रहंदी आई। हीअ जीअं सिहतियाब थियो त हुन ॿीहर सियासत शुरू कई। हुन ॿीहर सरगर्मियूं शुरू कयूं। जीअं सिंध मुतहिदा मुहाज़ पारां सिंध यूनिवर्सिटी में खेसि तमामु वॾो आजियाणो ॾिनो वियो। अफ़ज़ल उन आजियाणे में जेका तक़रीर कई हुई, उन में हुन पंहिंजे इश्क जे मुशाहिदे ते जेको सिंध बाबति ॻाल्हायो हो, उन त चङनि भलनि पढ़ियलनि जूं वायूं बताल करे छॾियूं हुयूं। अफ़ज़ल 26 जून 2013 ते शादी कई। संदसि शादी वारी तक़रीर में समूरा साथी शरीक थिया हुआ। अफ़ज़ल पंवर खे 15 अगस्त 2013 ते सिंध यूनिवर्सिटी मां खंभे गोलियूं हणी शहीद कयो वियो ऐं सिंध जे हिन क़ौमी कारकुननि खे दहशतगर्द साबित करण लाइ साॻिए वक़्तु कोटड़ी में ट्रेन मथां फायरिंग कराए मुक़ाबिलो ॼाणायो वियो। पर जंग मां जंहिं जाइ तां अफ़ज़ल जो लाश मिलियो हो, उते कंहिं बि क़िस्म जी मज़ाहिमत वग़ैरह जा निशान नथा मिलनि ऐं मक़ामी माण्हू जो मौक़िफ़ आहे त हिते सिर्फ़ु हिकु गोली जो आवाज़ु ॿुधण में आयो। वधीक कंहिं बि फायरिंग जी का बि शायदि ई नथी मिले। हुनखे मनसूबाबंदी तहत शहीद कयो वियो। हीअ असीं शहीद अफ़ज़ल पंवर खे भेटा पेश करे रहिया हुआसीं। अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।